अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वार रूम स्पेशल ट्रांसमिशन में मां आहियां जो मेज़बान वहीद राजपर। अॼु हिकु भेरो जेकी पाकिस्तान जे तरफ़ां कोशिशूं कयूं वयूं जंगबंदी जे लाइ कंहिं ॿिन्ही धुरनि जे विच में, ॿिन्ही धुरनि खे टेबल टॉक ते आणिजे, ईरान अमेरिका खे उहो हिकु भेरो जेकी कोशिशूं आहिनि जेके उपा वरिता विया, जेके बैकडोर डिप्लोमेसी हुई पाकिस्तान जी, उहा हिकु भेरो ॿीहर ख़तरे में नज़र पई अचे। ईरान सां जंगबंदी बरक़रार रखिजे या ऑपरेशन फ्रीडम कजे। इन हवाले सां अमेरिकी सदर ट्रंप जेको आहे पंहिंजे वेझी जेके किचन कैबिनेट आहे, जेके सलाहकार आहिनि उन्हनि जा, उन सां इहा सलाह मशवरो शुरू करे छॾियो आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जेके तर्ज़िया निगार मुख़्तलिफ़ जेके रिपोर्ट्स अचनि पियूं, उन्हनि में इहो इज़हार कयो पियो वञे ईरानी क़यादत खे बि सदर ट्रंप जे तरफ़ां बेमान करार ॾिनो वियो आहे। ईरान जे तरफ़ां बि अॼु जेकी सॼी जेकी डेवलपमेंट्स थिए पई उन में ईरान पिणु जेको इन जो ऐलान कयो आहे त जेकॾहिं ईरान ते हमलो कयो वियो त ईरान यूरेनियम एनरिचमेंट में इज़ाफ़ो कंदो, ऐं इहो बि चयो आहे त कंहिं बि सूरत में जेको आहे एटमी प्रोग्राम ते ठाह क़ाबिल क़बूल न आहे, उहो कंहिं बि कंडीशन जेको आहे उहा क़ाबिल क़बूल न आहे। हिन वक़्तु ईरान ख़िलाफ़ु वॉल स्ट्रीट जेकी रिपोर्ट शाया कई आहे, जंहिंमें इहो इंकिशाफ़ कयो वियो आहे त ईरान ते हमलनि में UAE बि जेको आहे उहो अमेरिका इसराइल सां गॾु हुयो। हिन वक़्तु इहो मुख़्तलिफ़ जेको आहे उहो वॉल स्ट्रीट जे तरफ़ां इहो इंकिशाफ़ कयो आहे, रिपोर्ट शाया कई वई आहे। इन सॼी सूरत हाल ते जेको आहे ॻाल्हाइण लाइ असां सां ब्रिगेडियर रिटायर्ड वाजिद महर साहब गॾु आहे। वाजिद महर साहब जे जेको आहे दिफ़ाई तर्ज़िया निगार आहे, मुख़्तलिफ़ ख़ुदि जेको आहे पाक फ़ौज में कमांड बि करे चुको आहे। हिन ते पूरी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर मुनवर पंवर साहब दिफ़ाई तर्ज़िया निगार आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, गहरी नज़र जेको आहे मिडल ईस्ट या जेके दिफ़ाई मामलात आहिनि उन ते गहरी नज़र रखनि पिया। वाजिद महर साहब, डॉक्टर मुनवर पंवर साहब, तव्हां ॿिन्ही खे असां वेलकम चऊं था। मां स्टार्ट कंदुमि वाजिद महर साहब खां। वाजिद साहब, अॼु मुख़्तलिफ़ जेके सॼो ॾींहुं इहे रिपोर्ट्स हलियूं, सदर ट्रंप जे तरफ़ां पिणु जेको आहे इहो ऐलान कयो वियो आहे या जेके ख़बरूं अचनि पियूं त जंगबंदी बरक़रार रखिजे या जेको आहे ईरान ख़िलाफ़ु ऑपरेशन फ्रीडम शुरू कजे। ही नई हिकिड़ी जेको आहे सूरत हाल जेकी तशवीशनाक गणती जो बि सूरत हाल आहे, त हिन वक़्तु जेके पाकिस्तान कोशिशूं कयूं उहे ख़तरे में नज़र पियूं अचनि। जी, गुज़िश्ता 3 ॾींहंनि खां तव्हां ॾिठो त ईरान पंहिंजूं हिकिड़ी एजेंडा पॉइंट्स ॾिनियूं, पंहिंजूं नुकात ॾिना त जंगबंदी में आपनाए हुरमुज़ खे हुन चयो त खोलियो वञो सभ खां अॻु में, ऐं पोइ बाक़ी ॻाल्हियुनि ते जेको आहे फेज़ वाइज़ जंहिंखे चओ पियो चवनि पिया त उहे ॻाल्हियूं कयूं वञनि। तव्हां हिन ते ॾिठो त अमेरिका अञा ताईं हिन ते कोई जवाबु न ॾिनो आहे। जेको ईरान जो जेको हुननि मुसविदो जमा करायो आहे, सदर ट्रंप जेको आहे पोयां 3 ॾींहंनि खां इहे धमकियूं ॾेई रहियो आहे त असां जेकॾहिं ईरान असांजी कंडीशन्स ते पंहिंजो प्रोग्राम ख़तमु न कंदो त उनखे जेको आहे असां ऑपरेशन फ्रीडम हिकिड़ो या एपिक फ्यूरी प्लस टाइप हिकिड़ो जेको आहे न असां शुरू कंदासीं, जंहिंमें ईरान जी मुकमल तबाही कई वेंदी। तव्हां इन सिचुएशन में तव्हां ॾिठो हूंदो त ईरान हिन वक़्तु बि तमामु स्टेबल जेको आहे न कूल जी महर साहब जे जेको आहे उहो इन करे जो ईरान ॾिठो, ईरान पाण खे हिकिड़ो मज़बूत जेको आहे न या हिकु स्ट्रेंथ वारो मुल्क जेको आहे पाण खे हिकिड़ो उहो पेश करे रहियो आहे। महर साहब जे जेको आहे सिग्नल में प्रॉब्लम अचे पियो, आवाज़ु सही न पियो अचे। डॉक्टर मुनवर पंवर साहब, मां इहो रिपीट कंदुमि तव्हां खां ई सुवाल त हिन वक़्तु जेके पाकिस्तान जे तरफ़ां कोशिशूं कयूं वयूं, जेकी जंगबंदी बरक़रार हुई, उहा हिन वक़्तु जंगबंदी बि ख़तरे में नज़र पई अचे, ऐं सदर ट्रंप जे तरफ़ां जेके वेझा हुन जा सलाहकार आहिनि उन सां सलाह मशवरा कया पिया वञनि त ऑपरेशन फ्रीडम शुरू कजे। छा चवंदा तव्हां हिन ते? साईं वरी
मेहरबानी राजपुर साहब, अवां खे, अवां जी टीम खे, अवां जे मेहमान ब्रिगेडियर साहब खे, ॾिसण वारनि खे सभिनी खे सलाम। ॾिसो, इहो ब्लफिंग थी हले इंटरनेशनल पॉलिटिक्स में, जियो पॉलिटिक्स में ब्लफिंग हूंदी आहे। अदरवाइज़ ॿिन्हिनि पार्टीज़ पंहिंजे ज़ोरे बाज़ुनि खे इस्तेमाल करे चुका आहिनि। ॿिन्हिनि खे ख़बर आहे त कंहिंजी छा स्ट्रेंथ्स ऐं छा वीकनेसिस आहिनि। ऐं जेकी पहिरियों जेको पावर जो इस्तेमालु हो, क्रूड पावर जो इस्तेमालु हो अमेरिका जी तरफ़ों, इज़राइल जी तरफ़ों, उन जा छा नतीजा निकिता आहिनि? छा अमेरिका जे हथ में गेम वई आहे या ईरानियुनि जे हथ में वई आहे? पाण अमेरिका में कई स्ट्रेटेजिस्ट इंक्लूडिंग भली नसर वारा हुननि जो आर्ग्यूमेंट इहो आहे त इन सॼे मामले में अमेरिका जो मथां हथ न आहे। हिन महिल अमेरिका वीक पोज़ीशन ते आहे, स्पेशली जॾहिं इहा डील नथी थिए। इन डील न थियण जे नतीजे में जेको नुक़सान आहे उहो अमेरिका खे आहे। बिकॉज़ प्रेसिडेंट ट्रम्प जॾहिं चाइना वेंदो त चाइना में हिकिड़ी वीक पोज़ीशन ते वेंदो, चाइना खे रिक्वेस्ट कंदो त तव्हां प्रेशराइज़ कयो ईरान खे त उहो डील खे एक्सेप्ट करे। हाणे मसइलो इहो आहे त चाइना जो जेको स्ट्रेटेजिक पार्टनर आहे डिक्लेयर्ड इन सेकेंड पोल, वो तो ईरान आहे, नॉर्थ कोरिया है, रशिया है। तो चाइना छो चाहींदो त वेनेज़ुएला जे कंप्रोमाइज़ थियण खां पोइ ईरान कंप्रोमाइज़ थिए? त मां सम्झां थो हिन महिल कंसेंसस आहे विद इन अमेरिका, इवन इंडियन स्ट्रेटेजिस्ट ऐं जेको आहे उहो ईरानियन स्ट्रेटेजिस्ट, त हिन महिल ईरान स्ट्रॉन्ग पोज़ीशन ते आहे, अमेरिका वीक पोज़ीशन ते आहे। ॿियो अमेरिका में ॿ स्ट्रीम्स आहिनि प्रेशर जा। हिकिड़ो स्ट्रीम इहो आहे जेको चए थो त ईरान जे मथां मैसिव नेवल पावर खे इस्तेमालु करे हुनखे न्यूट्रलाइज़ कयो, जॾहिं त ॿियो जेको एक्सट्रीम आहे उहो चए थो पियो त हिन जंग में असांखे नुक़सान थो थिए, अमेरिका फर्स्ट रखो न कि इज़राइल तव्हां फर्स्ट रखो। तो प्रेसिडेंट ट्रम्प जी जेके मुख़्तलिफ़ बयानात ईंदा आहिनि उहो हिकिड़ो त साइकोलॉजिकली ईरान खे अंडर प्रेशर वठिणो आहे, चाइना खे मैसेज ॾियणो आहे। ऐं इन खां अलावा जेकी होम कॉन्स्टिट्यूएंसी आहे स्पेशली एपेक इज़राइली लॉबी, उनखे एड्रेस करणो आहे। अच्छा बार साहब, इहो बयान मसलन हाणे ईरान जे तरफ़ां इहो पंवर साहब तव्हां कई सुवाल कंदुमि त अॼु ईरानी क़यादत खे बि सदर ट्रम्प जे तरफ़ां बेमान करार ॾिनो वियो आहे। ईरान बि ऐलान कयो आहे जेकॾहिं असां हमलो कयो वियो त ईरान जेकी यूरेनियम इनरिचमेंट आहे उन में इज़ाफ़ो कंदो। हीअ त सूरत हाल जेके ठा तरफ़ ॻाल्हियुनि खां इन तरफ़ हिकु भेरो ॿीहर जंग तरफ़ फालतू वञनि पियूं। पंवर साहब, न इहो अवां सही चयो, पर हाणे हिन में डिबेट इहा आहे न त छा ईरान कैपेबल एनफ आहे त न्यूक्लियर बॉम्ब ठाहे। ईरानी क्लेम इहो आहे त उहो न्यूक्लियर बॉम्ब न ठाहींदो। पाण प्रेसिडेंट ट्रम्प साहब कई दफ़ा इहो स्टेटमेंट ॾिनियूं त असां हुनजी न्यूक्लियर फैसिलिटीज़ जेके आहिनि उहे तबाह करे छॾियूं। जेकी नेवी आहे उहा पाणी में बोड़ी छॾी आहे, एयरफोर्स खे असां ग्राउंड करे छॾियो आहे। त इन दैट केस हाउ ईरान कैन डेवलप अ लीथल वेपन। पर जेके रशियन डिफेंस मिनिस्टर आहे, रशियन स्ट्रेटेजिस्ट आहिनि, प्लस ईरानी IRGC कमांडर आहिनि, उनजो चवण इहो आहे त उन्हनि वटि अञा लीथल वेपन्स आहिनि। नालो न ॿुधाए थो, चाहे उहो प्लाज़्मा आहे, न्यूट्रॉन बम आहे, इलेक्ट्रोमैग्नेटिक बम आहे, कहिड़ो बम आहे उन्हनि वटि। ऐं अगरि न्यूट्रॉन बम आहे त इहो एटम बम खां वधीक ख़तरनाक आहे, छो त न्यूट्रॉन बम में धमाको न थींदो, बाहि न लॻंदी, पर जेके लिविंग बींग्स आहिनि उहे मारिजी वेंदा सभई। तो छा उहो उन्हनि वटि बम आहे, प्लाज़्मा बम आहे, उनजी इहा क्वालिटी आहे त फौलाद जे मथां किरंदो त फौलाद बिगड़जी ईंदो। तो उन्हनि वटि कहिड़ो बम आहे जेको अञा ताईं उन्हनि अनलीश न आहे कयो। तो इहे ॻाल्हियूं आहिनि। पर एट दिस मोमेंट मां इहो थो सम्झां जेकी अमेरिकन इकोनॉमी, पब्लिक ओपिनियन, इंटरनेशनल जेको हिन महिल डायरेक्शन या सिचुएशन आहे, उन में इहो ॾाढो इन फॉर अ वॉर। ऐं पाकिस्तान जो बि चवणु इहो आहे त स्टिल जेको ॻाल्हियूं आहिनि या मैसेजिंग आहिनि उहे अञा डिस्कनेक्ट न आहिनि थियूं, उहे रुकियूं न आहिनि। ऐं जेसि ताईं रुकियूं न आहिनि त हिन जो मतिलबु इहो त ॻाल्हियूं अॻिते हलंदियूं। हिकिड़ो प्रेशर ज़रूरु हले थो पियो, छो त प्रेसिडेंट ट्रम्प खे इहो मसइलो आहे त पंहिंजी आवाम खे छा ॾेखारींदो त मां इहो जंग छो कई। ऐं JCPOA खां अलावा कहिड़ी अहिड़ी डील हुई जंहिंमें अमेरिका खे या इज़राइल खे वधीक फेवर थी मिले। मां इहो थो सम्झां त जॾहिं प्रेसिडेंट ट्रम्प चयो त असां हुननि जी न्यूक्लियर फैसिलिटीज़ तबाह करे छॾियूं आहिनि, त इहो हिकिड़ो वे आउट, रिस्पेक्टेबल वे आउट हुजे अमेरिका लाइ। ऐं हुन जंग मां निकिरी वञे बजाए इहो त तव्हां डील कैंसिल कयो, बिकॉज़ डील कैंसिल करण सां अमेरिकन पोज़ीशन हिन महिल कंप्रोमाइज़ थी आहे। अच्छा ब्रिगेडियर वाजिद महर साहब, तव्हां कंटिन्यू कजो। हिन वक़्तु जेके इहे सलाह मशवरा बि हलनि पिया, हिकु भेरो ॿीहर जंग जा जेके आहिनि उहे ख़तरा वधनि पिया। हिन वक़्तु जेकी सूरत हाल इहा आहे
त ईरान इहो बि ऐलान कयो आहे या इहे उन तरफ़ां बयानु स्पीकर जेको आहे ईरान जी पार्लियामेंट जो उन जे तरफ़ां चयो आहे त एटमी प्रोग्राम ते कंहिं बि सूरत में जेको आहे नाक़ाबिले क़बूल आहे, असां ठाह न कंदासीं। वाजिद मर साहब। जी बिल्कुलु, ये जी बिल्कुलु, जीअं इंग्लिश में चवंदा आहिनि बॉर्न ऑफ कंटेंशन, जेको झेड़े जो असल आहे ॻाल्हि उहा इहा ई आहे त ईरान इहो नथो चाहे त पंहिंजो न्यूक्लियर प्रोग्राम जेको आहे उहो पको जेको आहे कैप करे, ऐं छो त हू चाहे थो त पंहिंजे यूरेनियम खे हिकिड़ो पीसफुल पर्पज़ लाइ जेको आहे उहो यूज़ करे। जॾहिं त अमेरिका बज़ाहिर त हुनजी ज़िद इहा ई आहे सदर ट्रम्प जी, त असां दुनिया खे बि इहो ई ॾेखारे थो त असांखे जेको आहे ईरान खे जी न्यूक्लियर टोटली जेको आहे असां हुनखे जेकी टेक्नोलॉजी आहे उनखे या तबाह कंदासीं या उनखे मजबूर कंदासीं त उहो असांखे हैंड ओवर करे पंहिंजो इनरिच यूरेनियम। लेकिन असल में अमेरिका ॾिठो वञे त अमेरिका हींअर हिन जी पोज़ीशन तमामु वीक आहे। स्पेशली आबनाए हुर्मुज़ ते जेको अमेरिका चाहियो त ईरान खे जी नाकाबंदी आबनाए हुर्मुज़ जी करे ईरान खे मुआशी तौर ते कमज़ोर जेको करण वारो हुनजो जेको प्लान हुयो उहो बि कामयाबु थी न सघियो। त हिन वक़्तु सदर ट्रम्प जेके रेट्रिक्स आहिनि या जेके धमकियूं आहिनि ॾेई रहियो आहे ईरान खे, इहे ई त असां जेकॾहिं ईरान पंहिंजे न्यूक्लियर प्रोग्राम खे ख़तमु न कयो त असां उनखे मलियामेट करे छॾंदासीं। इहा जेकी आहे अमेरिका जो पहिरें बि प्लान हुयो, लेकिन तव्हां ॾिठो त ईरान जंहिं तरीक़े सां उनखे रेज़िस्ट कयो, जंहिं तरीक़े सां मुक़ाबिलो कयो ऐं अमेरिका खे मजबूर कयो पंहिंजी ड्रोन ऐं मिज़ाइल टेक्नोलॉजी सां ना सिर्फ़ु अमेरिका जे जेके टारगेट्स आहे उन्हनि खे हुननि हदफ़ जो निशानो बणायो, बल्कि ख़लीजी मुल्कनि में बि सऊदी अरेबिया ऐं मुतहदा अरब इमारात जे में पंहिंजा ड्रोन ऐं मिज़ाइल जेको आहे उहो उछलाए अमेरिका खे मजबूर कयो त हिन जंग खे हो रोके ऐं सीज़ फायर करे। त हींअर जीअं त पवर साहब बि ॿुधायो त सदर ट्रम्प वञी रहिया आहिनि चाइना। हू त चाहिनि था त इन खां अॻु में को न को ईरान जेको आहे उहो कंहिं न कंहिं डील ते अचे ऐं असां हिकिड़ो सीज़ फायर जो ऐलान कयूं। लेकिन तव्हां ॾिठो त ईरान जी पोज़ीशन छो त मुस्तहकम आहे, हू नथा चाहिनि त असां अहिड़ी का डील कयूं सिर्फ़ु असां न्यूक्लियर पंहिंजे प्रोग्राम ते एनरिचमेंट ते, ऐं वरी जेको आहे हिकिड़ो मुआइदो अहिड़ो न हुजे जेको अॻिते हली वरी कामयाबु न थी सघे, छो त अमेरिका सां पहिरें बि इहे मुआइदा थी चुका आहिनि जंहिंजी उहा हुननि भञकड़ी कई ऐं तव्हां ॾिठो त वरी हुननि ॿ दफ़ा हमला कया ईरान ते। त ईरान हिन वक़्तु हिकिड़ो को गारंटी चाहे थो, थी सघे थो इहो जो सदर ट्रम्प जो जेको दौरो आहे इन में हू चीन खां या चाइना खां मदद घुरनि ऐं चाइना जो जेको आहे सदर आहे उहो मे बी एज़ अ गारंटर थी करे अचे ऐं हिन जंग खे रोके वञे। बज़ाहिर जेकी मिलिट्री जेकी ताक़त आहे उनखे ॾिठो वञे अमेरिका जी त उन में एतिरी सलाहियत त आहे जो हू एरियल अटैक करे पंहिंजा B-52 बॉम्बर्स या जेको बि हुननि जा जहाज़ आहिनि उहो अची करे मुख़्तलिफ़ जेके टारगेट्स आहिनि उन्हनि ते ईरान जे हमिलो त करे सघनि था, उनजे पावर स्टेशन, उनजे पुलूं हुनखे तबाह करे हिकिड़ो ईरान खे मजबूर करण जी कोशिशि त करे सघनि था। लेकिन ग्राउंड फोर्सिस हिन वक़्तु लाहिणु जेको आहे अमेरिका खे तमामु महांगो पवंदो ऐं न ई उहो अमेरिका जो अवाम बि उनखे एक्सेप्ट कंदो त ग्राउंड फोर्सिस या बूट्स ऑन ग्राउंड जे करे हुननि वटि बॉडी बैग्स वञनि ऐं इहो कंहिं बि सूरत में हुननि खे अमेरिका खे या उनजे अवाम खे क़बूल न थींदो। अमेरिका सिर्फ़ु सिर्फ़ु धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं चाही रहियो आहे त ईरान सिर्फ़ु पंहिंजो न्यूक्लियर प्रोग्राम तर्क करे ऐं पंहिंजी, छो त पोइ सदर ट्रम्प हिकिड़ी दुनिया खे ॾेखारे सघे त मां ईरान खे मजबूर कयो पंहिंजी फ़ौजी ताक़त ऐं पंहिंजी सुपर पावर जे हूंदे मजबूर कयो ऐं हुन पंहिंजो न्यूक्लियर प्रोग्राम ख़तमु कयो ऐं जंहिं मक़सद लाइ असां वियासीं
वो मक़सद असां हासिल करे हाणे जंग खे ख़तम था कयूं। जी जंग खे ख़तम था जॾहिं कयूं त एक्चुअल इहा ॻाल्हि आहे त न त हू न्यूक्लियर टेक्नोलॉजी ख़तम करे सघिया, न रिजीम चेंज करे सघिया, ऐं मथां आबनाए हुरमुज़ जी बि नाकाबंदी हू मुकमल न करे सघिया। हींअर बि जहाज़ जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ रूट्स खां निकिरी रहिया आहिनि ऐं आबनाए हुरमुज़ जी हुननि खे मुकमल नाकाबंदी बि न करे सघिया आहिनि। मुकमल नाकाबंदी न करे सघिया आहिनि। डॉक्टर साहब तव्हां ॾे ईंदुमि मां, ही महर साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु जेके अमेरिका जो प्लान हुयो रिजीम चेंज, कुर्दनि खे जेको आहे ईरान में दाख़िल कराए उते गरू वेट जेको आहे शुरू कराई वेंदी, उहो उन जो प्लान फेल वियो। उन खां पोइ जेके ॿिया उन जा प्लान्स आया उहे बि जेके आहिनि फेल विया। हींअर ऑपरेशन फ्रीडम जेकॾहिं अमेरिका करे पियो त उहो छा कामयाबु थींदो ऐं ऑपरेशन फ्रीडम हूंदो छा, इहो नाज़रीन खे तव्हां ॿुधाईंदा। पंवर साहब चवनि था पिया इहो प्रोजेक्ट फ्रीडम त पहिरियों ई फेल कयो न। स्ट्रेट ऑफ हुरमुज़ शैलो वाटर आहे, एंड व्हेन आई से शैलो वाटर इट मीन्स ये 30 मीटर खां वठी 50 मीटर ताईं हिन जी गहराई आहे। हाणे 2 किलोमीटर्स में अगरि हुनजो डेप्थ रुगो 30 मीटर्स या 50 मीटर जेको बि आहे, हुनमें ईरान वटि एनफ कैपेबिलिटी आहे त उहो वेसल्स खे, डिस्ट्रॉयर्स खे, सबमरीन्स खे हिट करे कयूं बि आहिनि। 3 डिस्ट्रॉयर जेके हिनमल रिपोर्ट्स अचनि थी पियूं अमेरिका जो सिवियरली डैमेज थियूं आहिनि, ऐं हुनजी हिकिड़ी वर्जीनिया क्लास जी न्यूक्लियर स्टेल्थ टेक्नोलॉजी जी सबमरीन उहा जेको आहे मिसप्लेस थी आहे। तो इन सूरत में इहा इट वुड बी लाइक अ कमिटिंग सुसाइड, ख़ुदकुशी करण जे मुतरादिफ हूंदो अगरि तव्हां हिन पाणीअ में वेंदो। एंड दिस इज़ द रीज़न सेंटकॉम जो जेको कमांडर आहे जनरल कूपर, हुन इन सां एग्री न कयो त असां इहो कंदासीं। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं प्रोजेक्ट फ्रीडम जो ऐलान कयो प्रेसिडेंट ट्रम्प, हुननि चयो त असां एक्सपोर्ट कंदासीं, हिफ़ाज़त कंदासीं वेसल्स जी, जॾहिं त जनरल कूपर चयो त असां गाइड कंदासीं, असां हुननि खे एक्सपोर्ट न कंदासीं। तो इहो प्रोफेशनली स्ट्रेटेजिकली इहो इम्पॉसिबल आहे। हाणे इन जे मथां ख़ुदि अमेरिकन जेके दानिश्वर आहिनि उहे लिखनि था त हाणे जंग खां पोइ न उहो ईरान रहंदो, न स्टेट ऑफ हुरमुज़ जी उहा कंडीशन रहंदी जंहिंमें फ्री जेको आहे वेसल्स मूव कंदा। हाणे तव्हांखे यादि हूंदो पहिरीं जंग अज़ीम में शिकस्त खां पोइ बि पंहिंजो बरतानिया शिकस्त ॾियण जे बावजूदि तुर्कीअ खे डार्डिनस एंड बॉस्फोरस जेको आहे उहो ॾेई छॾियो ऐं उन्हनि बहितरीन अंदाज़ से बॉस्फोरस खे उन्हनि मैनेज कयो। आउं सम्झां थो त रैशनैलिटी डिमांड थी करे टू कंजर्व अमेरिकन एनर्जी, बिकॉज द मोर यू विल बी इंडल्ज इनटू वॉर इट मीन्स तव्हां अञा एग्ज़ॉस्ट थींदो। ऐं तव्हांजो जेको वेस्टर्न हेमिस्फीयर जेको स्ट्रेटेजिकली इट इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर अमेरिका, ऐं मिडल ईस्ट जेको आहे उनजी उहा सिग्निफिकेंस न आहे। इहो त न्यू जेकी सिक्योरिटी स्ट्रेटेजी आहे हुन में मेंशन थियल आहे। इन दैट केस उहो वेस्टर्न हेमिस्फीयर बि हथों वेंदो। तो मां सम्झां थो त अगरि इहो नेतन्याहू जे टीकरनि ते अमेरिका हिन वॉर में न अचे हा त अमेरिकन जेकी पोज़ीशन स्ट्रॉन्ग थी वेनेज़ुएला जे केस खां पोइ उहो अञा तासुर रहे हा। ऐं जेको वॾे में वॾी अमेरिकन खे कैजुअलिटी जो सामनो आहे जेको हुन फेस था कनि, वो दैट इज़ द क्रेडिबिलिटी ऑफ कैपेबिलिटी। हुननि वटि लीथल वेपन हूंदा, हुननि वटि फायर पावर ज़बरदस्त क़िस्म जो आहे, $1.5 बिलियन डिफेंस बजट आहे। बट नाउ क्वेश्चन इज वो मुल्क हाणे डिॼंदो? द आंसर इज नो, एंड दिस इज द रीजन ऑपोजिशन लीडर ताइवान शी पेड विजिट टू चाइना, एंड दिस इज द रीजन मार्क कार्ने जेको आहे उहे कई सालनि खां जेको इंटीग्रेटेड डिफेंस सिस्टम उहो अमेरिका सां ख़तमु करे छॾियो। इन जा असरात तमामु घणा खतरनाक आहिनि ऐं अमेरिका इज नो मोर स्पेशली पार्ट इन द वेस्ट एशिया। अच्छा महर साहब, वाजिद महर साहब, तव्हां ॾे मां ईंदुमि त हिन वक़्तु जीअं पंवर साहब चयो त हिन वक़्तु जेकी अमेरिकाई दहशत हुई वेनेज़ुएला खां पोइ, हिन वक़्तु उहो ख़ौफ़ जेको आहे उहो हाणे ख़तमु थींदे नज़र पियो अचे। ऐं हिन वक़्तु वॉल स्ट्रीट जी बि जेकी रिपोर्ट आहे त उन में ही जेको ईरान ते हमला थिया उन में UAE बि उन्हनि सां गॾु हुयो। ऐं इहो इन ते तव्हां कहिड़ो कमेंट कंदो? UAE बि पिणु हिन जंग में शामिलु हुयो। तव्हां ॾिठो त हींअर त अमेरिका वेनेज़ुएला जी जे प्रेसिडेंट खे कैप्चर करण खां पोइ, हुननि जो ऑयल ते कब्ज़े करण खां पोइ, त हुननि ॾिठो त इहो त तमामु हिकिड़ो ईज़ी रन आहे कंहिं मुल्क जे सदर खे कैप्चर करणु ऐं हुनजे ऑयल ते कब्ज़ो करणु,
इहा ई सेम जेको आहे हिननि इहो ई सम्झो त ईरान ते बि इहो हिकिड़े को ईज़ी असां लाइ हिकु ईज़ी रन हूंदो। लेकिन तव्हां ॾिठो त बिल्कुलु बि ईरान इहो साबित कयो त न सिर्फ़ु हुननि जो जेको आहे मिलिट्री माइट खे हुननि जेको आहे पंहिंजी स्ट्रेटजी सां ड्रोन ऐं मिज़ाइल टेक्नोलॉजी उन्हनि तबाह कयो या उन्हनि खे शिकस्त ॾिनी, बल्कि हुननि जो जेको अवाम आहे, हिकु नेशन आहे, हुननि जी क़ौम आहे, उहा बि मुतहद थी करे अमेरिका जे ख़िलाफ़ थी रही। अमेरिका ऐं ईरान जी अञा जंग हली रही आहे। तव्हां ॾिठो हाणे पोयनि ॾींहंनि में त अमेरिका हिकिड़ो नॉर्थ अमेरिका, ग्रेटर नॉर्थ अमेरिका जे नाले सां बि ऐलान, जंहिंमें हुननि हिकिड़ो नक्शो बि ॾिनो आहे सदर ट्रंप जो जेको ख्वाबु आहे इहो त जी मर साहब, ऐं अमेरिका इहे मिलाए करे हिकिड़ो नॉर्थ अमेरिका जेको आहे न, ग्रेटर नॉर्थ अमेरिका जो हिकिड़ो ख्वाबु हुननि जो जेको आहे त इहा एक्सपेंशनिस्ट डिज़ाइन वाजिद मर साहब जे कैनेडा आवाज़ सां बि झगड़ो हली करण लाइ बि चाहिनि था, हू आइसलैंड खे बि चाहिनि था त असां पंहिंजो कैप्चर करे पंहिंजे हुन में शामिलु कयूं। लेकिन हिन ईरान ऐं अमेरिका जी जंग में जेको ॿाहिरि साहब जो आवाज़ में जेको आहे प्रॉब्लम अचे पियो। डॉक्टर मुनवर पंवर साहब, मुनवर पंवर साहब बि जेकी ईरान जंग में UAE अमेरिका ऐं इसराइल जो जेको आहे गॾिजी करे ईरान ते हमला कया ऐं वॉल स्ट्रीट जे रिपोर्ट तव्हांजी नज़र मां गुज़री हूंदी, कहिड़ो कमेंट कंदा हिन ते? जा बि आख़िरी पठान आहिनि, because America जॾहिं वीक थींदो त definitely they will stop supporting Israel, and this is demand in America जेकी हाणे इलेक्शन थो हले हुन में जेकी कैंडिडेट्स आहिनि उहे सभु पाण खे they are distancing from Israel and Israeli lobby, they are not accepting their funding. At the same time यूरोप में इजरायली जेकी सपोर्ट आहे उहा बि ड्राई डाउन तव्हांखे नज़र थी अचे। इवन स्पेन एंड स्वीडन एंड इटली दे आर डिमांडिंग यूरोपियन यूनियन त उहे सस्पेंड करे हर क़िस्म जो जेको एग्रीमेंट थियल आहे इज़राइल सां, हता कि जेकी शिपमेंट वञे थी वेपन्स जी उहो इटली उनजे मथां बैन करे छॾियो आहे, स्पेन उनजे मथां बैन करे छॾियो आहे, फ्रांस ऐं जर्मनी क्रिटिसाइज़ पिया कनि। ऐं इन्ही करे मां सम्झां थो त वेस्ट जी सपोर्ट जे बिना इज़राइल त सर्वाइव कोन करे सघंदो। I can give you example, फॉर इंस्टेंस अगरि तव्हां अरब इज़राइल वॉर ॾिसो 1948, 67 एंड 73 जी विदिन 6 days इज़राइल पूरे अरबन खे शिकस्त ॾिनी, पर हाणे 2 सालनि खां रुगो हमास खे डीवेपनाइज़ न करे सघियो आहे। ऐं हिज़बुल्लाह जंहिंजे लाइ चवंदा हुआ त हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ वीक थी वई आहे, अवां ॾिसूं था पिया कीअं सदरन लबनान में हू फाइट कनि था, दे आर गिविंग द सरप्राइज। ऐं आउट ऑफ 500 मरकाबा जेके टैंक्स आहिनि उन मां 200 खां वधीक त हिज़बुल्लाह तबाह करे चुको आहे, ऐं रोज़ 8, 10, 7, 8, 5 कैजुअलिटी इज़राइल सस्टेन थो करे, ऐं उते पंहिंजी प्रेसिडेंट खे बि गॾु करे वियो आहे। ऐं इन खां अलावा तव्हांखे उहा बि यादि हूंदी जेको इज़राइली चैनल 13 उहा वीडियो लीक आउट कई जंहिंमें इज़राइली जेके टॉप कमांडर्स आहिनि दे वर प्लीडिंग अमेरिकन जनरल्स त अची इंटरवीन कंदा ऐं उन्हनि खे बचाइनि, जेके पेंटागन जे जनरल इनकार करे छॾियो। तो चवण जो मक़सदु इहो त इन क़िस्म जी जेकी मिलिट्री इंटरवेंशन आहे, इट इज़ नंबर 1 weakening Israel diplomatically in the Europe, which is the base of their support, politically weak थी करे, economically weak थी करे, 19 खां 20% केयरफुली असेसमेंट या 20% इज़राइली GDP टुकड़जी वई आहे, ऐं उन जो जेको टूरिज़म आहे ऐं प्लस एग्रीकल्चर आहे उहा मोरालेस कनेक्ट करे विया आहिनि ॿई डिपार्टमेंट या ॿई एरियाज़। ऐं इन खां अलावा अवां ॾिसो त हुनजी आर्मी एग्ज़ॉस्ट थी वई आहे, हुनजो जनरल जेको चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे पाण चए थो त इट इज़ नियर टू द कोलैप्स, ऐं अहिड़े नमूने सां हुनजी हिमायत मां ॿुधायां थो उहा बि ख़तम थी वई आहे त उहो इज़राइल अकेलो मुक़ाबिलो केसि ताईं कंदो ऐं अमेरिका केसि ताईं इज़राइल खे प्रोटेक्ट कंदो। नो डाउट अमेरिकन दे हैव अ कमिटमेंट विद इज़राइल इन 1960s जे डिफेंस डॉक्यूमेंट में उन्हनि चयो आहे त दिस इज़ द स्ट्रेटेजिक पोस्ट ऑफ अमेरिका, बट जॾहिं अमेरिका पाण वीक हूंदो एंड व्हेन दे आर सेइंग दे आर लीविंग द वेस्ट एशिया ऐं हुन में कुझु मुल्कनि खे रिस्पॉन्सिबल करार ॾिना त हुननि जे इंटरेस्ट उहे ख़्यालु कनि, इन दैट केस इज़राइल अकेलो कीअं सर्वाइव कंदो अगरि इहा ई हुनजी पावर बेस्ड पॉलिसी रहंदी ऐं मिलिट्री इंटरवेंशन रहंदी।
So therefore, I raised a question, a serious question on the existence of Israel in 2027. जी पवार साहब, मां वाजिद महर साहब ॾांहुं ईंदुमि। वाजिद महर साहब, हिन वक़्तु तारीख़ में पहिरियों भेरो जॾहिं खां अमेरिका सुपर पावर जो स्टेटस हुनखे मिलियो आहे, सभ खां वॾो इतिहादी हुनजो यूरोप हुयो ऐं मिडिल ईस्ट। उन खां यूरोप मां हिन वक़्तु स्पेन, जर्मनी, इटली मां सख़्तु जेको आहे मौक़ुफ़ अचे पियो, जेकी हिन जंग जे ख़िलाफ़ु मिडिल ईस्ट में ख़ुदि हिकिड़ी दड़ाबंदी थी आहे। मिडिल ईस्ट सॼो जेको आहे अमेरिका सां तारीख़ी तौर ते बीठो रहियो, पर हिन वक़्तु मिडिल ईस्ट जा केतिरा ई मुल्क जेके आहिनि अमेरिका सां गॾु कोन आहिनि। इन जा कहिड़ा सबब आहिनि हिन वक़्तु, छो जी मां पवर साहब जीअं तव्हांखे ॿुधायो, मां बिल्कुलु उनखे सेकेंड कंदुसि त हिन जंग खां पोइ जेके मिडिल ईस्ट में ख़लीजी मुल्क बि जेके आहिनि उहे बि हाणे अमेरिका सां जेको आहे पंहिंजी फॉरेन पॉलिसी, पंहिंजी डिफेंस पॉलिसी उहे रीअलाइन कंदा, उहे ख़ुशि न आहिनि हिन जंग खां पोइ। तव्हां ॾिठो त अमेरिका न रोके सघियो कतर जे मथां, बहरेन जे मथां, मुतहदा अरब इमारात जे मथां, ऐं इवन सऊदी अरबिया जे मथां जेके उन्हनि जा हमला थिया, ईरान जा ड्रोन अटैक थिया, उन्हनि खे कोन रोके सघियो। ऐं ना ई आबनाए हुर्मुज़ खे हू जेको आहे उहो खोले करे उन्हनि जी जेको आहे तेल जी सप्लाई बहाल करे सघियो। इन जे करे बि मां सम्झां थो काफ़ी ख़लीजी मुल्क बि जेके आहिनि उहे हींअर पंहिंजी फॉरेन पॉलिसी हिन जंग खां पोइ रीडिफाइन कंदा। ऐं गॾु गॾु तव्हां ॾिठो त इवन ग्रेट ब्रिटेन, यूके, स्पेन, इवन फ्रांस जेको आहे उन्हनि हिन जंग जी मुखालफ़त कई, छो त उन्हनि सभिनी इहा ॻाल्हि कई त इहा जंग जेको आहे इहा अमेरिका जी जंग न आहे, उहो बल्कि इसराइल जेको आहे उहो अमेरिका इसराइल जी जंग जेको आहे उहो विड़ी रहियो आहे। ऐं उन्हनि उहो इहा इन ते सपोर्ट न कयो त इन शइ खे ॾिठो वञे। इवन नेटो जेको आहे, नेटो पंहिंजी फोर्सिस जेको आहे उहो मोकिलण लाइ तयारु न हुयो हिन वॉर में ईरान ऐं अमेरिका जी। त इन शयुनि खे ॾिठो वञे त अमेरिका जी जेको सुपर पावर वारो रोल आहे उनखे तमामु घणो धचको लॻो आहे हिन जंग खां पोइ। ऐं ईंदड़ वक़्त में तव्हां ॾिसंदो त न सिर्फ़ु ख़लीजी मुल्क बल्कि यूरोपियन ममालिक बि जेके आहिनि, यूरोपियन जा मुल्क ऐं नेटो बि अॻिते हली पंहिंजी जेको आहे पॉलिसी खे, फॉरेन पॉलिसी, पंहिंजी डिफेंस पॉलिसी खे ॿीहर रीडिफाइन कंदा। वाजिद महर साहब, मां डॉक्टर मनोहर पंवर साहब ॾे ईंदुमि। पंवर साहब, हिन वक़्तु महर साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, वर्ल्ड ऑर्डर त केतिरे अरसे खां ॿुधूं पिया तब्दील थिए पियो, पर हिन ईरान जंग खां पोइ केतिरनि ई जेके जीअं सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ बर्तानिया जो जेको आहे ज़वाल शुरू थियो, हिन वक़्तु ख़ुदि जेको आहे अमेरिका इकानमी डाउनफॉल जो शिकार आहे। जेकॾहिं वर्ल्ड ऑर्डर चेंज नथो थिए त मिडिल ईस्ट में त नक्शो चेंज थींदो ई थींदो। इहा हार तो पूरी सूरत हाल जेकी आहे कीअं पिया ॾिसो, नेटो जेके इतादी हुयो हुनजो उहो हिन वक़्तु अमेरिका सां गॾु कोन बीठो, यूरोप जा जेको आवाज़ ख़िलाफ़ु अचनि पिया हिन जंग जे ख़िलाफ़ु, कीअं पिया ॾिसो हिन सूरत हाल खे? पहिरियों त असां इहो सम्झूं त वर्ल्ड ऑर्डर हूंदो छा आहे। वर्ल्ड ऑर्डर जूं कुझु वैल्यूज़ आहिनि, कुझु चेस बोर्ड्स आहिनि ऐं कुझु जेके असां डोमेन्स बि चवंदा आहियूं। हुन में करंसी आहे, ट्रेड आहे, टेक्नोलॉजी आहे, साइबर आहे, स्पेस आहे, इंफॉर्मेशन आहे, कल्चर आहे, मिलिट्री डोमिनेंस आहे। इहे वैल्यूज़ जेको मुल्क हिन जे मथां कमांड रखे थो, हिननि खे तब्दील करण जी सलाहियत रखे थो, हुनखे असां सुपर पावर चऊं था पिया। जेको हिन जे मथां असर अंदाज़ थिए थो ग्लोबल लेवल ते, हुनखे असां मेजर पावर चऊं था। जेको कंहिं खिते जे हथ ताईं, रीजन और सब रीजन ताईं हुनखे हुनजे मथां असर अंदाज़ थी सघे थो पियो, हुनखे असां मिडल रेंज पावर चऊं था, जीअं फॉर पाकिस्तान, तुर्की, सऊदी अरब, ईरान वग़ैरह। तो इन सूरत में जेके इहे चेस बोर्ड्स आहिनि, इन्हनि चेस बोर्ड्स में काफ़ी जॻहनि ते अमेरिका हेठाई ते हले विया। बिलफर्ज आउट ऑफ 65 टेक्नोलॉजीज़ 58 में चाइना लीड थो करे। स्पेस जे अंदर 2030 में चाइनीज़ मुनाफिली हूंदी स्पेस जे अंदर, बिकॉज़ जीपीएस सिस्टम इज गोइंग टू बी रिटायर्ड इन 2030। अहिड़े नमूने सां जेको करंसी आहे उनमें अमेरिका जी अजानतदारी लेस देन 50% ते अची वई आहे ट्रेड जे अंदर। ऐं अहिड़े नमूने सां जेको इंफॉर्मेशन आहे, अल्टरनेटिव सोर्सिस ऑफ इंफॉर्मेशन दे आर कमिंग अप फ्रॉम चाइना, फ्रॉम इंडिया, फ्रॉम साउथ अफ्रीका, फ्रॉम तुर्की, फ्रॉम ब्राजील। तो
तो डिफरेंट डोमेन्स में अमेरिका के चैलेंज पूछ थे तो पियो इकोनॉमी आहे त चाइना लास्ट ईयर मोर और लेस 1.2 ट्रिलियन डॉलर जो सरप्लस ट्रेड कयो आहे जॾहिं त अमेरिका मोर और लेस एतिरो ई खसारो कयो आहे ट्रेड जे अंदरि तो देयर इज अ बिग डिफरेंस सो मां इहो थो सम्झां त मुख़्तलिफ़ ट्रेड पोर्ट्स जॾहिं तब्दीलियूं थियनि थी पियूं इन तब्दीलियुनि खे ॾिसी ऐं जेकी दुनिया में इनस्टेबिलिटी आहे एन अमेरिकन यूनिलैटरल अप्रोच आहे इन करे Mark Carney, the Prime Minister of Canada, showed that this system has been ruptured. This system is ruptured because the values are disrespected, whether these are the international institutions or their regimes or their norm-based international order. So, nizam ke aisa chauda rupture hai. Jab nizam rupture thindo hai, it paves way for the war. And war in the nizam dismantle thiyani shuru kando hai, alternative structure achan shuru thina. It is an evolutionary process. So at once you nahi indo hai, par that may get your consensus in the world mein thiwa as far as perception and understanding is concerned, as far as discourse is concerned. America is a declining power, and therefore we need to have other structures to maintain peace and stability in the world. And this is the reason the Emmanuel Macron announced that we are not going to join either America or China, but rather we are going to have a third way. उन पांचे रस्ते की गाल किया था टियों रस्तो अख्तियार करदा सी आऊं चवां थो त these are all signs of emergence of the new world order जंहिंजे लाइ मार्क कार्ने by visiting China प्रेसिडेंट जी सां ॻाल्हाईंदे चयो हो त क्लियर कट निशानियूं त नओं वर्ल्ड ऑर्डर वजूद में अचे थो पियो पर उनजी यूनिकनेस क्या है that this time this world order is not coming from Europe but it is coming from out of Europe. डॉक्टर मुनवर पंवर साहब तव्हांजी महिरबानी ब्रिगेडियर रिटायर्ड वाजिद महर साहब तव्हांजी महिरबानी अवां कीमती टाइम ॾिनो वार रूम स्पेशल ट्रांसमिशन मां पंहिंजे मेज़बान वहीद राजपर खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़.